فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله. قال الله تعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون. وقال الله تعالى في مقام آخر: شهر رمضان الذي أنزل فيه القرآن. وقال النبي صلى الله عليه وسلم: الصوم لي وأنا أجزي به، أو كما قال عليه الصلاة والسلام. وقال النبي صلى الله عليه وسلم: من صام رمضان إيمانا واحتسابا غفر له ما تقدم من ذنبه، أو كما قال عليه الصلاة والسلام. وقال النبي صلى الله عليه وسلم: من قام رمضان إيمانا واحتسابا غفر له ما تقدم من ذنبه. صدق الله العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. मुंहिंजा वाजिबुल एहतराम, क़ाबिल सद एहतराम मुंहिंजा भाइरो ऐं बुज़ुर्गो, जीअं त ही महीनो शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो आहे ऐं अॼु शाबानुल मुअज़्ज़म जी 24 तारीख़ आहे ऐं अॼु शाबानुल मुअज़्ज़म जो आख़िरी जुमो हली रहियो आहे ऐं इन खां बाद में इंशा अल्लाह जेको जुमो ईंदो उहो रमज़ान मुबारक जो पहिरियों जुमो हूंदो। त जीअं त ही शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो हली रहियो आहे ऐं हीउ महीनो रमज़ान मुबारक जे इस्तक़बाल ऐं तयारी जो महीनो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं रजब जो चंड ॾिसंदा हुया, जॾहिं रजब जे महीने जो चंड बीहंदो हुयो त उन वक़्तु अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ घुरंदा हुया: अल्लाहुम्मा बारिक लना फ़ी रजब व शाबान व बल्लिग़ना रमज़ान। ए अल्लाह, असांजे रजब ऐं शाबान में बरकत अता फ़रमाए ऐं असांखे रमज़ान ताईं पहुचाए। इन मां मालूम थिए थो त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन केतिरे क़दुरु रमज़ान मुबारक जे महीने जा मुंतज़र हूंदा ऐं केतिरे क़दुरु अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिलि में रमज़ान जे महीने जी मोहबत, चाहत ऐं उल्फ़त भरियल हूंदी, जो विच में 2 ॾींहं मौजूदु आहिनि। रजब जो महीनो बि मौजूदु आहे ऐं शाबान जो महीनो बि मौजूदु आहे, लेकिन अल्लाह ताला खां दुआ घुरनि था त हे अल्लाह, असांजी सिहत में एतिरी बरकत ॾे ऐं असांजी उमिरि में एतिरी बरकत ॾे जो असां रमज़ान मुबारक जे महीने खे पहुची सघूं। मोहतरम मुस्लमानो, चवनि था त रजब जे महीने जो मिसाल उन थधी हीर वारी कार आहे जेका थधी हीर बारिश जे वसण खां पहिरीं ईंदी आहे, ऐं चवनि था त शाबान जो मिसाल उन ककरनि वारी कार आहे, उन जुड़ वारी कार आहे जेको जुड़ बारिश जे अचण खां पहिरियां ईंदो आहे, ऐं रमज़ान जे महीने जो मिसाल उन बारिश वारी कार आहे जेका रहमत जी बारिश वसण लॻी। ऐं के चवनि था त रजब जो मिसाल उन ॿिज वारी कार आहे जेको ॿिज हारी पंहिंजे ज़मीन में छिटे ईंदो आहे, ऐं शाबान जे महीने जो मिसाल उन पाणी वारी कार आहे जेको पाणी हारी पंहिंजे ज़मीन खे ॾींदो आहे ॿिज जे छिटण खां बाद में। ऐं रमज़ान जे महीने जो मिसाल उन फ़सुल वारी कार आहे, उन
मेवे उन अनाज वारी कार आहे, उन पोख वारी कार आहे जेको फसल पची रास थी वेंदो आहे ऐं जेका पोख बिल्कुलु कटाई जे लाइ तयारु थी वेंदी आहे। त मोहतरम मुस्लमानो, अर्ज़ु पए कयमि त हीउ महीनो शबानुल मुअज़्ज़म जो महीनो आहे ऐं हिन महीने जे अंदरि असांखे रमज़ान मुबारक जो इस्तक़बाल करणु घुरिजे ऐं हिन महीने में असांखे रमज़ान जे महीने जी तयारी करणु घुरिजे। जेकॾहिं तव्हां असां वटि को महिमान ईंदो आहे त असां उथी करे उनजो इस्तक़बाल कंदा आहियूं, उनजो आदर भाव कंदा आहियूं ऐं उनखे इंतिहाई इज़त ॾींदा आहियूं। उनखे चवंदा आहियूं अहलन वसहलन मरहबा, तव्हांजे अचण जे करे असांखे तमामु घणी ख़ुशी थी। अव्हांजो अचणु असांजी ख़ुशी जे लाइ, अव्हांजो अचणु असांजी ख़ुशी जो बाहिस थियो, अव्हांजो अचणु असांजे लाइ बरकत जो सबबु बणियो। भलो कयो जो तव्हां असां वटि लड़ी आहियो। लेकिन रमज़ान जो महीनो इहो को इंसानु न आहे ऐं इहो को माण्हू न आहे जो असां माण्हुनि वारी ॻाल्हि या इंसाननि वारी ॻाल्हि उनजो इस्तक़बाल कयूं, बल्कि रमज़ान जे इस्तक़बाल ऐं रमज़ान जी तयारी जो मतिलबु इहो आहे त असां पंहिंजे पाण खे ज़हनी तौर ते, जिस्मानी तौर ते ऐं दुनियावी तौर ते बिल्कुलु तयारु रखूं त जीअं रमज़ान मुबारक जो महीनो ईंदो त असां इबादतुनि में लॻी वेंदासीं ऐं इबादतुनि में मशगूल थी वेंदासीं। जेकॾहिं असांजो के दुनियावी ज़रूरियात आहिनि या असांजूं दुनियावी मसरूफ़ियात आहिनि, दुनियावी मशगूलियात आहिनि, त उन्हनि खे असां हिन महीने जे अंदरि ई पूरो करे छॾियूं त जीअं रमज़ान जो महीनो असां आसानी सां इबादत करे सघूं। ईअं न थिए जो रमज़ान जो मुक़दस महीनो अची वञे, रमज़ान जे अंदरि अल्लाह ताला जी रहमतुनि जो बारिश जो नुज़ुल थिए, लेकिन असां पंहिंजे दुनिया में लॻल हुजूं, पंहिंजे ज़रूरियात खे पूरो करण में लॻल हुजूं, असां दुनिया जे अंदरि मसरूफ़ हुजूं या असां बाज़ारनि में घुमंदे फिरंदे नज़र अचूं, बाज़ारनि जे ग़लति क़िस्म जे माहौल में, बदनज़री जे माहौल में ऐं कूड़ ऐं फ़रेब जे माहौल जे अंदरि असां अहिड़ो महीनो गुज़ारियूं, इहा ॻाल्हि मुनासिबु न आहे। त इहो मक़सदु आहे रमज़ान जे इस्तक़बाल जो ऐं इहो ई तरीक़ो आहे रमज़ान जी तयारी करण जो। त मोहतरम मुस्लमानो, जीअं त रमज़ान मुबारक जो महीनो अचण वारो आहे त उन जे लाइ कुझु चंद गुज़ारिशात अर्ज़ु करणु चाहियां थो, जंहिंमें पहिरें नंबर ते गुज़ारिश इहा आहे त रमज़ान जे अंदरि असांखे रोज़ो ज़रूरु रखणु घुरिजे। रमज़ान जा सभई रोज़ा हर मुस्लमान जे मथां, हर मुस्लमान आकिल बालिग़ मर्द ऐं औरत जे मथां फ़र्ज़ु ऐं ज़रूरी आहिनि। जेकॾहिं को शरई उज़ुर न आहे त इन सूरत में कंहिंखे बि रमज़ान जे रोज़नि जी क़ज़ा करणु इन जी इजाज़त न आहे। जेकॾहिं शरई उज़ुर आहे त उन सूरत में इजाज़त आहे। ऐं रमज़ान जे महीने जी रोज़े जी तमामु वॾी फज़ीलत आहे, जो जेको माण्हू रमज़ान जो रोज़ो नथो रखे, पोइ चाहे उन रमज़ान जे रोज़े जी सॼो साल क़ज़ा करे, उन सूरत में बि उनखे उहा फज़ीलत हासिलु न थींदी जेका उनखे रमज़ान जे महीने में हासिलु थिए आहे। ऐं अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि फ़रमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, त ईमान वारो तव्हांजे मथां रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु कया विया आहिनि जीअं तव्हां खां पहिरियनि क़ौमनि जे मथां ऐं पहिरियनि उम्मतुनि जे मथां फ़र्ज़ु कया विया हुआ। त हिन आयत में अल्लाह ताला फ़रमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू, यानी ईमान वारनि खे अल्लाह ताला ख़िताब थो फ़रमाए। या अय्युहन्नास अल्लाह ताला नाहे फ़रमायो, यानी इंसाननि खे ख़िताब न आहे बल्कि ईमान वारनि खे ख़िताब आहे त रमज़ान जा रोज़ा रखणु सिर्फ़ु अव्हां जे मथां फ़र्ज़ु आहिनि। रमज़ान जे रोज़नि रखण जा मुकल्लफ़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मोमिन आहिनि। रमज़ान जे रोज़नि रखण जो फ़ाइदो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुस्लमान खे थींदो, मोमिन खे थींदो, इन खां अलावा ॿियनि खे न थींदो। ऐं अल्लाह ताला फ़रमाए थो कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, यानी तव्हां खां पहिरियां बि ॿियनि उम्मतुनि जे मथां ऐं ॿियनि क़ौमुनि जे मथां रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु हुया। यानी तादाद जे अंदरि फ़र्क़ु थी सघे थो, महीने जे अंदरि फ़र्क़ु थी सघे थो, लेकिन रोज़नि जे अंदरि उहे तव्हां सां गॾु शरीक हुया। ऐं रोज़े रखण जो मक़सदु छा आहे? अल्लाह ताला फ़रमाए थो त लअल्लकुम तत्तक़ून, जीअं तव्हांजे अंदरि परहेज़गारी पैदा थी वञे ऐं तव्हांजी दिलि में तक़वा अची वञे, तव्हांजी दिलि में अल्लाह ताला जो ख़ौफ़ अची वञे। इहो ई मक़सदु आहे रमज़ान जे रोज़े जो तव्हां सां ॾिठो हूंदो, जंहिं माण्हू खे रोज़ो हूंदो आहे उनखे अगरचे बुख बि हूंदी आहे, उनखे उञ बि लॻल हूंदी आहे, उनजे साम्हूं पाणी बि मौजूदु हूंदो आहे, उनजे साम्हूं खाधो वग़ैरह बि मौजूदु हूंदो आहे, ऐं उहो अकेलो बि हूंदो आहे, उनखे अल्लाह ताला खां सवाइ कोई ॾिसण वारो बि न हूंदो आहे, लेकिन उनजे बावजूद बि उहो पाणी जी तरफ़ हथु न वधाईंदो ऐं मानी जे तरफ़ उहो हथु बि न वधाईंदो। छाजे करे त उनजी दिलि में अल्लाह ताला जो ख़ौफ़ हूंदो आहे ऐं अल्लाह ताला जी तक़वा हूंदी आहे। ऐं इहो ई रोज़े जो मक़सदु आहे।
त रमज़ान जे अंदरि सभ खां पहिरें में पहिरीं गुज़ारिश इहा आहे त असांखे रमज़ान जो रोज़ो रखणु घुरिजे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हदीस कुदसी आहे, अस्सौमु ली व अना अजज़ी बी, यानी बंदो रोज़ो मुंहिंजे लाइ रखे थो ऐं उन जो बदिलो बि मां अल्लाह ताला उनखे पाण ॾींदुमि। इन सवाब जे अंदरि ऐं इन बदिले जे अंदरि फ़रिश्तनि खे कोई बि इख़्तियार न आहे ऐं फ़रिश्तनि जो कोई बि अमल दख़ल न आहे। फ़रिश्तनि खे इहा ताक़त बि न आहे त उहे रोज़ेदार जे रोज़े जो सवाबु लिखी सघनि। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लिस्साइम फ़रहतान, जेको माण्हू रोज़ो रखंदो आहे उनजे लाइ ॿ ख़ुशियूं हूंदियूं आहिनि। हिकु ख़ुशी उहा आहे जंहिंजो तालुक़ु दुनिया सां आहे ऐं हिकु ख़ुशी उहा आहे जंहिंजो तालुक़ु क़यामत सां आहे। दुनिया जे अंदरि रोज़ेदार खे इहा ख़ुशी हासिलु थींदी आहे जॾहिं उहो इफ़्तार कंदो आहे ऐं जॾहिं उहो रोज़ो खोलींदो आहे उन वक़्तु उनखे ख़ुशी मिलंदी आहे। ऐं ॿिए नंबर ते फ़रमाए त रोज़ेदार खे जेका ख़ुशी मिलंदी उहा आहे जॾहिं रोज़ेदार अल्लाह ताला सां मुलाक़ात कंदो उन वक़्तु रोज़ेदार खे ख़ुशी मिलंदी। यानी हिकु ख़ुशी त उहा आहे जेका रोज़ेदार पंहिंजो पाण महसूसु कंदो आहे ऐं उहा दुनिया जे अंदरि उनखे मिलंदी आहे, लेकिन असुलु जेका ख़ुशी आहे उहा इंसान खे तॾहिं मिलंदी जॾहिं इंसानु फ़ौत थी वेंदो ऐं रब सां उनजी जॾहिं मुलाक़ात थींदी। अल्लाह ताला उनखे पंहिंजे दीदार जी सूरत में ऐं पंहिंजे जन्नत जी सूरत में, पंहिंजे बाग़ात जी सूरत में उनखे उहो इनाम ॾींदो ऐं उनखे उहा ख़ुशी हासिलु थींदी। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं रोज़ेदार रोज़े रखंदो आहे ऐं रोज़े रखण जे करे उनजे वात मां बोई ईंदी आहे, उहा बोई अल्लाह ताला वटि मुश्क ऐं अंबर खां बि वधीक पसंदि आहे। त बाज़ारि जेका रोज़ेदार खे रोज़े रखण जे करे वात में बोई ईंदी आहे ऐं तव्हां असांखे उनखां नफ़रत बि थींदी आहे ऐं इहा बोई दिमाग़ जे मादे जे ख़ाली हुजण जे करे जॾहिं मादे में पाणी न पहुचंदो, मादे में खाधो वग़ैरह न पहुचंदो आहे त उन सूरत में वात में उहा बोई पैदा थींदी आहे। त तव्हां असांजी नज़र में उहा नफ़रत अंगेज़ हूंदी आहे, लेकिन अल्लाह ताला वटि उन बोई जी क़ीमत मुश्क ऐं अंबर खां बि वधीक हूंदी आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबा गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि, यानी जेको माण्हू दुनिया जे अंदरि ईमान ऐं इख़लास जी नियत सां रोज़ो रखंदो आहे, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन जा अॻियां ऐं पोयां समूरा गुनाह अल्लाह ताला माफ़ु करे छॾींदो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन काम रमज़ान ईमानन व इहतिसाबा गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि, जेको माण्हू रमज़ान जी राति जो क़याम कंदो आहे, रमज़ान जी राति जो इबादत कंदो आहे बीही करे, अल्लाह ताला उनजे बि अॻियनि ऐं पोयनि गुनाहनि खे माफ़ु करे छॾींदो आहे। मोहतरम मुस्लमानो, असांजी हिन उम्मत जे अंदरि ऐं मुस्लमान में खोड़ सारियूं हस्तियूं अहिड़ियूं गुज़रियूं आहिनि जेके समूरो साल रोज़ा रखंदा आहिनि। जीअं की औरत आहे हफ्सा बिन्त सीरीन रहमा अल्लाह अलैहा, त उहा अल्लाह ताला जी इंतिहाई नेक ख़ातून थी करे गुज़री आहे। उन जे लाइ अचे थो त उहा रोज़ाना 15 सीपारा क़ुर पाक जा मुकमल कंदी हुई ऐं इन खां अलावा उहे समूरो साल सवाइ अयाम तशरीक़ जे, सवाइ अयाम बीस जे ऐं सवाइ ईदनि जे ॾियारनि जे समूरो साल रोज़ा रखंदी हुई। त मोहतरम मुस्लमानो, रमज़ान जे लाइ सभ खां पहिरें में पहिरीं गुज़ारिश इहा आहे त रमज़ान में असांखे रोज़ा रखणु घुरिजनि ऐं समूरा रोज़ा रखणु घुरिजनि। ऐं ॿिए नंबर ते गुज़ारिश इहा आहे त रमज़ान जो अदब ऐं एतिराम करणु घुरिजे। रमज़ान अल्लाह ताला जो बाबरकत ऐं अल्लाह ताला जो हिकु मुक़दस महीनो आहे। रमज़ान अल्लाह ताला जो महिमान महीनो आहे। जीअं तव्हां असां पंहिंजे महिमान जो अदब एतिराम कंदा आहियूं, उनजो ख़्यालु कंदा आहियूं, त रमज़ान जो बि असांजे मथां अदब एतिराम असांजे मथां लागू थिए थो। खोड़ सारा माण्हू उहे हूंदा आहिनि जेके रमज़ान में रोज़ो न आहिनि रखंदा, लेकिन रोज़ो त न आहिनि रखंदा ऐं रोज़े जो बि उन्हनि जे दिलि में अदब न हूंदो आहे। रोज़ेदारनि जो बि उहे अदब न कंदा आहिनि, रमज़ान जो बि अदब न कंदा आहिनि। रमज़ान जा रोज़ा हलंदा आहिनि ऐं रमज़ान जो महीनो हलंदो आहे, लेकिन आवाज़ सां माण्हू गाना हलाईंदा आहिनि, म्यूज़िक हलाईंदा आहिनि। रमज़ान जो महीनो हले थो, लेकिन होटलनि ते काई पाबंदी न आहे, सिनेमा जे मथां काई पाबंदी न आहे। खोड़ सारा बदनसीब उहे हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त रोज़ो उहो रखे जंहिंजी गुंदी जे अंदरि दाणा न हुजनि। हालांकि इहा इस्लाम सां मज़ाक़ आहे ऐं शाइर इस्लाम सां मज़ाक़ आहे। इहो रमज़ान जो अदब न आहे, रमज़ान जो एतिराम न आहे। खोड़ सारा उहे बदबख़्त माण्हू हूंदा आहिनि जेके रमज़ान में बि ॿियनि महीननि वारी कार खाईंदे पीअंदे नज़र ईंदा आहिनि ऐं घुमंदे फिरंदे खाईंदे नज़र ईंदा आहिनि। उहे रमज़ान में बि बीड़ी छिकींदा आहिनि ऐं सिगरेट छिकींदा आहिनि, हुको छिकींदा आहिनि ऐं इन खां अलावा नसवारी नसवार ऐं पान वग़ैरह बि खाईंदा रहंदा आहिनि। यानी उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो रमज़ान जो एतिराम न हूंदो आहे। त रमज़ान जो तव्हां असांखे एतिराम करणु घुरिजे। जेको माण्हू अल्लाह ताला जे हिन मुक़दस महीने जो एतिराम कंदो आहे, अल्लाह ताला उनजो बि एतिराम कंदो आहे। इन क़िस्म जो हिकु वाक़ियो अचे थो त हिकिड़ो मजूसी हुयो
जॾहिं रमज़ान जो महीनो आयो ही उन वक़्त जो वाक़ियो आहे जॾहिं मुस्लमाननि जी बादशाही हुई ऐं मुस्लमाननि जी ख़िलाफ़त हुई। त उन वक़्तु मजूसी पंहिंजे पुटनि खे घुराए करे नसीहत कई त हीउ महीनो रमज़ान मुबारक जो महीनो आहे, हीउ महीनो मुक़दस महीनो आहे, हीउ महीनो मुस्लमाननि जे रोज़े रखण जो महीनो आहे। इन महीने जे अंदरि मुस्लमान रोज़ो रखंदा आहिनि, लिहाज़ा इन महीने जो अदब एतिराम अवां जे मथां लाज़िमी लागू आहे। इन महीने में तव्हांखे मुस्लमान जी बाज़ारनि में मुस्लमान जे साम्हूं सरियाम खाइण जी इजाज़त न आहे। इन महीने में तव्हांखे रोज़ेदारनि जो अदब एतिराम करिणो आहे। हिकु दफ़े हुन मजूसी ॾिठो त हुनजो पुटु बाज़ार में सरियाम घुमंदे नज़र आयो ऐं खाईंदे ऐं पीअंदे हुनखे नज़र आयो त मजूसी खे इन ॻाल्हि जे मथां इंतिहाई गुस्सो आयो। उन मजूसी पंहिंजे पुट खे इंतिहाई मार ॾिनी ऐं उनजे मथां इंतिहाई तंबीह बि कयईं ऐं पंहिंजे घर हुनखे वठी आयो। बहरहाल जॾहिं हुन मजूसी जी वफ़ात थी वई ऐं इंतिकाल थी वियो, मरण खां बाद में कंहिं हुनजे पाड़ेसरी उन मजूसी खे ख्वाब जे अंदरि ॾिठो त उहो मजूसी जन्नत जा सैर करणु लॻो आहे ऐं उनजे जिस्म जे मथां जन्नत जो लिबास ज़ेबतन थियल आहे, जन्नत जो लिबास हुनखे पहिरियल आहे। जन्नत जे आलिशान महलनि जे अंदरि हू जन्नत जी नेमतुनि जे अंदरि लुत्फ़ अंदोज़ थी रहियो आहे। त हुन पाड़ेसरी हुन खां पुछा कई त तूं त मजूसी वएं, तूं त गैर मुस्लिम वएं, तूं जन्नत जे अंदरि कीअं? त हुन मजूसी चयो त दरअसल ॻाल्हि इहा आहे त मां दुनिया में रमज़ान मुबारक जो एतिराम कंदो हुउमि, रोज़ेदारनि जो मां एतिराम कंदो हुउमि ऐं रमज़ान जे एतिराम जे करे मां पंहिंजे पुट खे मार बि ॾिनी हुई ऐं अलाह ताला खे मुंहिंजी इहा अदा पसंदि अची वई। उनजे करे जॾहिं मां मरणु लॻुमि त अलाह ताला मूंखे कलमो नसीबु कयो, ईमान जे मथां मुंहिंजो ख़ात्मो थियो, लिहाज़ा अलाह ताला मूंखे जन्नत ॾेई छॾी। त मोहतरम मुस्लमानो, जेके माण्हू चाहे गैर मुस्लिम आहे उन गैर मुस्लिम रमज़ान जो अदब कयो, रमज़ान जो एतिराम कयो त अलाह ताला उनखे ईमान जहिड़ी दौलत नसीबु कई, अलाह ताला उनखे जन्नत में दाख़िल करे छॾियो। त जेकॾहिं तव्हां असां मुस्लमान थी करे रमज़ान जो एतिराम कंदासीं ऐं रमज़ान जो अदब कंदासीं त अलाह ताला तव्हां असांखे बेकार न छॾींदो। त मोहतरम मुस्लमानो, ॿिए नंबर ते गुज़ारिश इहा आहे त रमज़ान जो एतिराम करणु घुरिजे। रमज़ान जे अंदरि असांखे घटि में घटि कोई बि गुनाह न करणु घुरिजे। रमज़ान में असांखे रमज़ान जा मुकमल तौर ते रोज़ा रखणु घुरिजनि। जेकॾहिं असां समूरो साल कंहिं गुनाह जे अंदरि मुब्तला आहियूं, कंहिं बदनज़री जे अंदरि मुब्तला आहियूं या कंहिं सगिरे या कबीरे गुनाह जे अंदरि मुब्तला आहियूं त असां रमज़ान जे अंदरि कोई बि गुनाह न कयूं। जेकॾहिं असां रमज़ान में बि अलाह ताला जी नाफ़रमानी में मशगूल हूंदासीं त इहो रमज़ान जो अदब न आहे, बल्कि रमज़ान जी बेअदबी आहे ऐं इहा रमज़ान जी बेतौक़ीरी थींदी। त मोहतरम मुस्लमानो, ॿिए नंबर ते गुज़ारिश इहा आहे त रमज़ान जो अदब एतिराम करणु घुरिजे। ऐं टे नंबर ते गुज़ारिश आहे त रमज़ान जे अंदरि असांखे नमाज़ बाजमात अदा करणु घुरिजे। जेतिरो थी सघे रमज़ान में नमाज़ जमात सां पढ़णु घुरिजे। हूअं त आम हालात में ऐं ॿियनि महीननि जे अंदरि जमात जो सवाबु 27 दर्जा मथे हूंदो आहे, लेकिन जेकॾहिं माण्हू रमज़ान में जमात सां नमाज़ पढ़ंदो त उनजो सवाबु अञा बि वधीक आहे। अलाह ताला फरमायो यदुल्लाह अलल जमा, जमा जे मथां अलाह ताला जो हथु हूंदो आहे, यानी अलाह ताला जी मदद जो, अलाह ताला जी मावनत जो ऐं अलाह ताला जी नुसरत जो जमात जे मथां हथु हूंदो आहे। मन शज़ शुज़ फ़िन्नार, ऐं जेको माण्हू जमात खां निकिरी वेंदो आहे उहो जहन्नम जे अंदरि हली वेंदो आहे। जेकॾहिं का बकरी पंहिंजे धण सां वाबस्ता हूंदी आहे त उन बकरी जे मथां कोई बि बगड़ आसानी सां हमिलो न करे सघंदो, ऐं जेकॾहिं बकरी पंहिंजे धण खां अलॻि थी वेंदी आहे त बगड़ उन जे मथां आसानी सां हमिलो करे वेंदो आहे, उनखे पंहिंजे शिकार जो निशानो बणाए छॾींदो आहे। अहिड़े तरीक़े सां जेको मुस्लमान पंहिंजी जमात सां वाबस्ता हूंदो आहे त बगड़ शैतान उनखे आसानी सां गुमराह न करे सघंदो, ऐं जेकॾहिं को मुस्लमान पंहिंजी जमात खां अलॻि हूंदो आहे, जुदा हूंदो आहे त बगड़ शैतान उनखे आसानी सां गुमराह करे वठंदो आहे। त उनजे करे रमज़ान में काई बि नमाज़ असां जमात खां बग़ैर न पढ़ूं। हिकु बुज़ुर्ग हुयो जेको हमेशह नमाज़ जमात सां अदा कंदो, लेकिन हिकु दफ़े हुनजी नमाज़ जमात खां निकिरी वई, जमात सां नमाज़ ते न पहुची सघियो। महिमान जी महिमान नवाज़ी में मशगूल हुअण जे करे उन तमामु घणी कोशिशि कई, लेकिन नमाज़ जमात सां न पढ़ी सघियो। ॿी मस्जिद में वियो, लेकिन उते बि नमाज़ थी चुकी हुई। टीं मस्जिद में वियो, उते बि उनखे जमात नसीब न थी। बहरहाल उन अकेली हालत में बग़ैर जमात जे नमाज़ पढ़ी ऐं 27 दफ़ा नमाज़ पढ़ी त जीअं मूंखे जमात जो सवाबु मिली वञे। लेकिन जॾहिं राति जो सुतो पियो त उनखे ख्वाब जे अंदरि आयो। ख्वाब जे अंदरि उहो ॾिसे थो त मां हिकु घोड़े जे मथां सुवारु आहियां ऐं हिकु ॿियो बि शख़्स आहे जेको घोड़े जे मथां सुवारु आहे। मुंहिंजो घोड़ो बि इंतिहाई तेज़ आहे ऐं इंतिहाई मुंहिंजो घोड़ो उम्दा आहे, लेकिन मां इंतिहाई घणी कोशिशि कयां थो, मां उन शख़्सवार खे पहुची नथो सघां। त मां उनखां पुछा कयां थो त आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे जो मां एतिरी कोशिशि बि कयां थो, लेकिन उनजे बावजूद बि मां तुंहिंजे घोड़े खे पहुची नथो सघां।
त उन शख़्स वारा उनखे चयो त मां जमात सां नमाज़ पढ़ी आहे ऐं तूं बग़ैर जमात जी नमाज़ पढ़ी आहे, उनजे करे तूं भले केतिरी बि कोशिशि करें मूंखां तूं अॻु त पंहिंजी जॻह ते, लेकिन तूं मुंहिंजे बराबरि बि नथो थी सघे। त मोहतरम मुस्लमानो, जमात जी नमाज़ जी इंतिहाई फज़ीलत आहे। जमात जी नमाज़ चाहे माण्हू अकेलो केतिरी बि नमाज़ पढ़े, घर में केतिरी बि नमाज़ पढ़े, लेकिन उनखे उहा फज़ीलत हासिलु न थींदी जेका उनखे नमाज़ जमात सां हासिलु थींदी आहे। त टे नंबर ते गुज़ारिश इहा आहे त रमज़ान जे अंदरि असांखे हर नमाज़ जमात सां पढ़णु घुरिजे। ऐं चौथे नंबर ते गुज़ारिश आहे त रमज़ान जे अंदरि क़ुर पाक जी तिलावत कसरत सां करणु घुरिजे। छाजे करे त रमज़ान जो महीनो उहो आहे जंहिंजे लाइ अलाह ताला फरमायो शहरु रमज़ान लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुर। अलाह ताला फरमाए थो त रमज़ान जो महीनो उहो आहे जंहिंजे अंदरि असां क़ुर पाक खे नाज़िल कयो आहे। क़ुर पाक जो रमज़ान जे महीने सां इंतिहाई गहरो ऐं इंतिहाई ख़ुशूसी तालुक़ु आहे। लिहाज़ा इन महीने जे अंदरि असांखे क़ुर पाक जी तिलावत ज़रूरु करणु घुरिजे। हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जे बारे में अचे थो त हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह रमज़ान में सहरी खां वठी करे इफ़्तारी ताईं क़ुर पाक जी तिलावत जे अंदरि मसरूफ़ हूंदा हुआ ऐं इन दौरान हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह क़ुर पाक जो मुकमल ख़तमु करे वेंदा हुआ। ऐं हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह राति जो तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदा हुआ ऐं तहज्जुद जी नमाज़ में 10 सिपारा भी मुकमल करे वेंदा हुआ। त मोहतरम मुस्लमानो, रमज़ान जे अंदरि ख़ुशूसी असांखे क़ुर पाक जी तिलावत करणु घुरिजे। खोड़ सारा माण्हू उहे आहिनि जेके ईअं चवंदा आहिनि त असांखे टाइम न आहे ऐं असांखे वक़्तु नथो मिले त असां नमाज़ पढ़ूं, असांखे वक़्तु नथो मिले त असां क़ुर पाक जी तिलावत कयूं। हालांकि ॻाल्हि इहा न आहे। दरअसल ॻाल्हि इहा आहे त जंहिंखे अलाह ताला तौफ़ीक़ ॾींदो आहे उहो ई माण्हू क़ुर पाक जी तिलावत कंदो आहे। जंहिंखे अलाह ताला तौफ़ीक़ ॾींदो आहे उहो ई माण्हू अलाह ताला जे घर ईंदो आहे ऐं अलाह ताला जी घर में अची करे नमाज़ पढ़ंदो आहे। जंहिंखे अलाह ताला तौफ़ीक़ न आहे ॾींदो उनखे कंहिं बि सवाब जे करण जे मथां नियत न आहे थींदी, लेकिन तौफ़ीक़ इंसान जे तलब जे मथां मामूल आहे। जंहिं इंसान जे अंदरि तलब हूंदी आहे अलाह ताला उनखे ई तौफ़ीक़ ॾींदो आहे ऐं बेतलबे खे अलाह ताला कॾहिं बि तौफ़ीक़ न आहे ॾींदो। ऐं उन खां बाद में 5 नंबर ते ज़रूरी गुज़ारिश ऐं आख़िरी गुज़ारिश इहा आहे त रमज़ान जे अंदरि सखावत जो खोड़ सारो इतमामु करणु घुरिजे। रमज़ान जे महीने जे अंदरि अलाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खोड़ सारी सखावत कंदा हुआ, जंहिंखे सहाबा इकराम पंहिंजे लफ़्ज़नि जे अंदरि इन तरीक़े सां बयानु करनि था त अलाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रमज़ान में तेज़ व तुंद हवाउनि खां बि तेज़ सखावत जो मुज़ाहिरो कंदा हुआ। त मोहतरम मुस्लमानो, रमज़ान में ख़ुशूसन सखावत करणु घुरिजे ऐं रमज़ान में सखावत अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत आहे। रमज़ान जे अंदरि पंहिंजे ग़रीबनि जो ऐं बेवाउनि जो ऐं इन खां अलावा मिसकिननि जो उन्हनि जो ख़्यालु करणु घुरिजे ऐं पंहिंजे घर वारनि जे मथां बि पंहिंजे हथ खे कुशादो रखणु घुरिजे, उन्हनि जे मथां बि ख़र्चु करणु घुरिजे। त मोहतरम मुस्लमानो, सदक़े जे बारे में अफ़ज़ल इहो आहे, सदक़े जो तरीक़ो इहो आहे जेको हदीस पाक जे अंदरि असांखे ॿुधायो वियो आहे त तव्हां साॼे हथ सां सदक़ो कयो त तव्हांजे खाॿे हथ खे ख़बर न पए। सदक़े जो असुलु तरीक़ो इहो आहे। ऐं सदक़े जो इहो तरीक़ो न आहे त असां कंहिंखे 100 रुपए ॾियूं, हुनखे 10 दफ़ा रुसवा कयूं, 10 मरतबा कंहिंखे ॿुधायूं, 10 मरतबा हुनखे ज़लील कयूं। इहो सदक़े जो मक़सदु न आहे। सदक़े जो मक़सदु इहो हूंदो आहे ऐं सदक़े जे अंदरि नियत इहा हूंदी आहे त अलाह ताला असांखे राज़ी थिए। जेकॾहिं असांजो मक़सदु अलाह ताला खे राज़ी करिणो आहे ऐं अलाह ताला खे ख़ुशि करिणो आहे त अलाह ताला खे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। अलाह ताला असांजे दिमाग़नि जे ख़्यालात खां बि वाक़िफ़ु आहे, असांजे दिलनि जे राज़नि खां बि वाक़िफ़ु आहे। लिहाज़ा सदक़े में ॿिए खे ॿुधाइण जी ज़रूरत न हूंदी। त मोहतरम मुस्लमानो, ही कुझु चंद गुज़ारिशात आहिनि, यानी 5 गुज़ारिशूं। पहिरें नंबर ते रमज़ान जे अंदरि जेका गुज़ारिश आहे, रमज़ान जे अंदरि रोज़े जो इतमामु करणु घुरिजे। ऐं 2 नंबर ते रमज़ान जो अदब ऐं एतिराम करणु घुरिजे। ऐं 3 नंबर ते रमज़ान जे महीने में नमाज़ बा जमात सां पढ़णु घुरिजे। ऐं 4 नंबर ते क़ुर पाक जी तिलावत कसरत सां करणु घुरिजे। ऐं 5 नंबर ते सखावत जो मुज़ाहिरो करणु घुरिजे ऐं सखावत करणु घुरिजे ऐं रोज़ा वग़ैरह इफ़्तार कराइणु घुरिजनि। ऐं रमज़ान जे बारे में अचे थो त रमज़ान छा खे चइबो आहे। रमज़ान वरितल आहे रम्ज़ खां, ऐं रम्ज़ जी माना आहे पकड़णु, रम्ज़ जी माना आहे सड़णु। त जेको माण्हू रमज़ान जा रोज़ा रखंदो आहे, रमज़ान जे रोज़नि जी बुख जे करे ऐं उनजी सख़्तु उन जे करे उन जा गुनाह सड़ी वेंदा आहिनि ऐं उन जा गुनाह जली वेंदा आहिनि, उन जा गुनाह बिल्कुलु पगरी वेंदा आहिनि ऐं उहो माण्हू गुनाहनि खां साफ़ु थी वेंदो आहे। उन जे करे रमज़ान खे रमज़ान चइबो आहे। अलाह ताला खां दुआ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।